अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां सिस्टम्स में अॼु डिस्कस कयूं पिया नर्वस सिस्टम खे। त नर्वस सिस्टम छा आहे, नर्वस सिस्टम जो कहिड़ो कमु आहे ऐं इहो असांजे समूरे बॉडी में कहिड़ो फंक्शन या कहिड़ो रोल प्ले करे पियो। त नर्वस सिस्टम असांजो कम्युनिकेशन सिस्टम आहे समूरी बॉडी में। असांजो जेको बि समूरो मैसेज आहे हिकु जिस्म जे पार्ट खां ॿिए जिस्म जे पार्ट ताईं मोकिलिणो आहे, उहो नर्वस सिस्टम परफॉर्म करे पियो। या वरी असां ईअं चई सघूं था त असांजा जेके मुख़्तलिफ़ ऑर्गन्स आहिनि उन्हनि खे ऑर्डर ॾियण जे लाइ, उन्हनि खे का टास्क ॾियण जे लाइ असां नर्वस सिस्टम इस्तेमालु कंदा आहियूं। त कहिड़े असांजे ऑर्गन खे कहिड़ो कमु करिणो आहे ऐं कीअं कमु करिणो आहे, उहो सॼो नर्वस सिस्टम आहे। त नर्वस सिस्टम असांजो हिन डायग्राम या हिन मैप में जेको अचे पियो ॿिनि हिसनि में, सेंट्रल एंड पेरिफेरल। सिंपल जेको सेंट्रल आहे यानी असांजो दिमाग़ जेको स्कल में मौजूदु आहे, उन सां गॾु ॿी इन जी जेका आहे उहा आहे स्पाइनल कॉर्ड। स्पाइनल कॉर्ड जेको असांजे दिमाग़ सां, ब्रेन सां कनेक्ट आहे ऐं समूरो जेको स्पाइनल कॉर्ड जेको थिए पियो कार्डेटा में या उन खां बाद इनवर्टिब्रेट्स में जेके बि जेसीं ताईं उहो आहे उन हद ताईं उन जी लेंथ थी पई वञे। त सेंट्रल नर्वस सिस्टम असांजो उन में हिकु ब्रेन स्कल में मौजूदु आहे, उन सां गॾु ॿियो स्पाइनल कॉर्ड। त जेतिरी स्पाइनल कॉर्ड जी लेंथ हूंदी ओसी ताईं हिन जी एवरेज हूंदी या ओसी ताईं उन जी रीच आहे। उहो समूरो असांजो सेंट्रल सिस्टम में अचे पियो। सेंट्रल सिस्टम असांजो ईअं खणी सम्झो त जेको असांजे ॿियनि ऑर्गन्स ते कंट्रोल करे पियो। असांजा ॿिया ऑर्गन्स कहिड़ा पिया अची वञनि, जीअं असांजो हे आङुरियूं आहिनि, हथ आहे, पेर आहिनि, इहे असांजा पेरीफ्रल में पिया अची वञनि। पेरीफ्रल असां सिंपल उनखे चवंदा आहियूं त अहिड़ा ऑर्गन्स जेकी असांजे सेंट्रल सिस्टम सां कनेक्टेड हुजनि, त उनखे असां छा चवंदा आहियूं, पेरीफ्रल। इन ते थोरो असां ॿियो वरी एग्ज़ाम्पल इहो बि खणी सघूं था कंप्यूटर जो। त कंप्यूटर ऐं जेको हीअ असांजो आहे सिस्टम कम्युनिकेशन जो, इहो तक़रीबन थोरो रिज़ेबलेंस रखे पियो। उहो कीअं रिज़ेबलेंस रखे पियो त हिकु असांजो CPU आहे, CPU सां असां माउस अटैच कयोसीं, पेरीफ्रल डिवाइस थी वियो। CPU सां असां प्रिंटर ऐड कयोसीं, इहो बि पेरीफ्रल थी वियो। CPU सां असां ॿी का अहिड़ी डिवाइस कनेक्ट कयूं पिया, उहा बि पेरीफ्रल थी वई। हाणे इहा ज़रूरी न आहे कंप्यूटर में त उहो वायर हुजे या उन खां बाद जेको आहे वायरलेस हुजे, पर उहे पेरीफ्रल में। त हिते वरी असांजो जेको सिस्टम आहे उहो समूरो कनेक्टेड आहे। छा सां कनेक्टेड आहे, उहे न्यूरॉन्स आहिनि, उहे हिकिड़ो चैनल आहे जंहिंजे ज़रिए उहे कनेक्ट थियल आहिनि, उनखे बाद में डिस्कस कयूं पिया। पहिरियों इहो त पेरीफ्रल जेको आहे छा, यानी जेको असांजे सेंट्रल सिस्टम सां कनेक्टेड आहे या जेको सेंट्रल सिस्टम जे ऑर्डर्स खे इम्प्लीमेंट करे पियो, उनखे असां चऊं पिया पेरीफ्रल नर्वस सिस्टम। सिंपल हाणे असां सेंट्रल सिस्टम खे थोरो इन में डिटेल में ॾिसूं या वरी उन जो जेको सिस्टम आहे कीअं पियो हले उनखे पिया ॾिसूं। ब्रेन वरी जेको आहे उहो बि कुझु हिसनि में विरहायल आहे, सेरिब्रम, मिड ऐं हिंड। सेरिब्रम खां इन खां अलावा फोर जेको चवंदा आहियूं या फ्रंटल बि उनखे चऊं पिया, अॻियों जेको हिसो बि चवंदा आहियूं इनखे। खोड़ इन जा नाला चेंज बि थी सघनि था, सेरिब्रम, सेरिबेलम, मेडुला, जेके बि माना इन्हनि जा नाला चेंज थी सघनि था, पर इन जा फंक्शन साॻिया आहिनि। उन खां बाद असां पहिरियों हिन ते डिस्कस कंदासीं सेरिब्रम ते। त सेरिब्रम असांजो समूरो जेको कनेक्ट थिए पियो उहो इंफॉर्मेशन सां आहे।
त असां सेंसिस मां कहिड़ी इंफॉर्मेशन कलेक्ट कयूं पिया। नक आहे, कन आहे, वात आहे, या ॿिया जेकी असांजा सेंसिस आहिनि उन्हनि मां इंफॉर्मेशन कलेक्ट करे पियो। जेका इंफॉर्मेशन कलेक्ट थिए थी उन्हनि खे हैंडल करे पियो। वरी उन जे रिस्पॉन्स में उन्हनि टास्क खे कंप्लीट करण जे लाइ, या ईअं सम्झ असां ईअं चई सघूं था त को बि हिकिड़ो फंक्शन आहे ज़रूरत में, मिसाल असां का शइ ॿुधूं था, असांखे इहो थो चयो वञे त पंहिंजे अॻियां जेका आहे प्लेट खणी इन में खाधो कढो, त सिंपल इहो असांजो छा थी वियो, असां कननि सां ॿुधोसीं। इनखे इम्प्लीमेंट कीअं थींदो, वरी इन ॾे ऑर्डर मोकिलियो वेंदो, त हिन हथनि खे ऑर्डर मोकिलींदो त इहो इन सां तव्हां पंहिंजो खाधो कढो। त इहो असांजो छा आहे, सेरिब्रम सां वास्तो पियो रखे। त इहो सेंसिस सां कनेक्टेड जेकी बि असांजा फंक्शन्स आहिनि, टास्क आहिनि, उन्हनि खे कंप्लीट कयो पियो वञे या उन्हनि खे इम्प्लीमेंट कयो पियो वञे। उनखां बाद सेरिब्रम में फ्रंटल लोब आहे, पेरिटल टेम्पोरल। हाणे इहे छा पिया कनि, इहे जेकी बि मां अॻु ॿुधाया सेंसिस उन्हनि सां कनेक्टेड आहिनि। फ्रंटल लोब असांजो मूवमेंट जेका असांजी थिए पई, या उहा कहिड़े तरीक़े सां थिए पई, या उनखां बाद उन्हनि मां असांखे कहिड़ी इंफॉर्मेशन मिले पई, उन्हनि खे सेव पियो करे, उन्हनि खे कंट्रोल पियो करे, त इहा कीअं पई थिए। लैंग्वेज आहे, इंफॉर्मेशन आहे, उनखे हैंडल पियो करे, त इहा कीअं पई थिए हैंडल। अच्छा, हिन में असां फ्रंटल लोब में जेका मूवमेंट पढ़ीसीं, उहा मूवमेंट ईअं न हूंदी त असांजो समूरो जिस्म जेका आहे मूवमेंट कीअं थो करे, पर उहा बि उन जे जेका रेंज में हूंदी, यानी सेंस सां रिलेटेड जेका शइ हूंदी उनखे कंट्रोल कंदो। उनखां बाद वरी पेरिटल लोब आहे, इन जो बि साॻियो ई उन सां इंफॉर्मेशन सां रिलेटेड आहे। उन सां ऑडियो जेके आहिनि, या वरी उन्हनि जो जेको मेमरी आहे, उन जी अरेंजमेंट, उन जी रीज़निंग उन सां रिलेटेड पियो अची वञे, या जेका लैंग्वेज आहे उनखे सम्झण जे लाइ उन जा फंक्शन्स परफॉर्म करे पियो। उनखां बाद वरी हिन जो जेको टियों आहे टेम्पोरल। टेम्पोरल असांजो सिंपल कंप्यूटर जी मेमरी वांगुरु रैम आहे। त जेके टेम्पररी इंफॉर्मेशन असांखे मिले पई, त टेम्पररी में उहे कहिड़े जेके सिचुएशन्स आहिनि, उहे कहिड़ा असांजा कॉन्टेक्स्ट आहिनि, उहा असांजी कहिड़ी कंडीशन आहे, उन कंडीशन खे नज़र में रखी करे असां को बि टास्क, को बि एक्शन परफॉर्म कयूं पिया, उहो असांजो अची पियो वञे टेम्पोरल में। इन में बि असां पंहिंजा सेंसिस यूज़ कयूं पिया। त इहा जेका असांजी करंट पोज़ीशन आहे, करंट मेमरी आहे, करंट इंफॉर्मेशन आहे, उहा कीअं हैंडल थिए थी, उन जी छा रीज़न आहे, उन जी छा लॉजिक आहे, छा उहा सेव करण जे लाइ आहे, या उहा टेम्पररी आहे, बसि यूज़ कयो ख़तमु करे छॾीसीं। त उहा असांजे पंहिंजे प्रायोरिटीज़ ते आहे। जेकॾहिं सेव करणी आहे त असां उनखे लॉन्ग टर्म मेमरी में शिफ्ट कंदासीं, असां पंहिंजे उन सिस्टम में सेव करे छॾींदासीं। उनखां बाद असांजो ॿियो अचे पियो मिड ब्रेन। मिड ब्रेन हाणे असांजी मूवमेंट आहे। मूवमेंट छाजी, असांजे बॉडी जी। उन में असांजी बॉडी जेका आहे कीअं बैलेंस करे पई, असां बीठा आहियूं, असांजा जेके गेस्चर्स इवन थियनि पिया उन्हनि जो बैलेंस ठाहिणु, इवन असां जेको वॉक कयूं पिया इहो बि बैलेंस आहे। उनखां बाद असां साइकिल हलायूं पिया, इहा बि मूवमेंट आहे, इहो असांजी बॉडी जो बैलेंस रखिणो आहे। त इहो सॼो असांजो वरी मिड में पियो अची वञे। उनखां बाद वरी इन में टियों असां जेको हैंड में अचूं पिया, हैंड वरी उहो असांजा इंटरनल जेके फंक्शन्स आहिनि, साह जो फंक्शन आहे, या वरी उनखां बाद रत जो फंक्शन आहे, या डाइजेस्टिव सिस्टम आहे, उहो केरु पियो करे, उहो असांजो वरी हैंड पार्ट पियो करे।
त हिन जा नाला तव्हांखे कॾहिं कॾहिं किताबनि में मेडुला बि सिर्फ़ु लिखियलु आहे, या वरी इन जा ॿिया नाला बि तव्हां सिंपल ठाहे सघो था, पर इन जी जेका टर्मिनोलॉजी इस्तेमालु थींदी उहा कुझु हिननि तरीक़नि सां थींदी, तव्हांखे जेके आहिनि यादि करणी पवंदियूं। हिन खे फोरहेड बि चई सघिबो या फ्रंटल जेको आहे पार्ट बि चई सघूं था। हिननि खे फ्रंट जेको आहे ब्रेन पार्ट बि चई सघूं था। हिन खे असां मिड ब्रेन या मिड पार्ट बि चई सघूं था। हिन खे असांजो लास्ट जेको आहे पार्ट बि सॾे सघूं था। उहो असांखे यादि करण जे सिचुएशन ताईं सही आहे, पर इन्हनि में तव्हांखे इन्हनि जी टर्मिनोलॉजी पिणु यादि करणी पवंदी। उनखां बाद सेकंड पॉइंट आहे त इंसान जेको आहे कॉम्प्लेक्स सिचुएशन्स मां बि गुज़रंदो आहे, त ख़ुदा ताला असां में उहे बि सिचुएशन्स रखियूं आहिनि त के अहिड़ा फंक्शन्स अहिड़ा टास्क आहिनि जेके इमरजेंसी बेसिस ते बि कया वेंदा, जिन में असांखे टाइम जी ज़रूरत खे रिड्यूस करिणो पवंदो आहे। फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं असां हिकिड़ो एग्ज़ाम्पल वठूं था त बॉर्डर ते सिपाही या असांजा फ़ौजी बीठा आहिनि, ॿिए पासे ॾांहुं हमिलो थिए थो त जवाबी में उन्हनि खे डायरेक्ट उनजो जवाबी ॾियणो आहे। हाणे हिते छा हूंदो आहे, हिते ॿ सिचुएशन्स थियनि थियूं। हिकिड़ी उहा जेका उन ऑन द स्पॉट में अचानक हिकिड़ो थिए पियो हमिलो, त उनजो रिस्पॉन्स जेको कयूं पिया, त हाणे उन जी परमिशन असांखे डायरेक्ट सेंट्रल जेका आहे नाहे वठणी गवर्नमेंट खां, या असांजो जेको हेडक्वार्टर आर्मी आहे उन खां न वठिबो, त जेका उते ऑन द स्पॉट असां उनखे रिस्पॉन्स कयूं पिया। त अहिड़े तरीक़े सां असांजे जिस्म में बि इहे ई सिचुएशन्स आहिनि त कॾहिं कॾहिं इमरजेंसी अहिड़ा एक्शन्स थियनि पिया त उन्हनि खे असांखे इमरजेंसी सिचुएशन में ॾियणो आहे जवाबु, बिना असांजे सेंट्रल सिस्टम सां कंसेंट करण जे या उनखां ऑर्डर वठण जे। त उन्हनि में असांजो अची पियो वञे पेरिफेरल नर्वस सिस्टम। हाणे असांजो जेको इहे इमरजेंसी सिचुएशन्स आहिनि उन में ही ॿ हिसा कमु पिया कनि। पेरिफेरल नर्वस सिस्टम खे केरु पियो कंट्रोल करे? स्पाइनल कॉर्ड कहिड़ी सिचुएशन में पियो करे? जेके रेफ्लेक्स आहिनि, रेफ्लेक्स असां उनखे चवंदा आहियूं जेके इमरजेंसी सिचुएशन्स आहिनि जंहिंमें असां सेंट्रल जेको यानी ब्रेन असांजो आहे इन खां इजाज़त नथी वठणी पवे। उनखां बाद वरी पेरिफेरल नर्वस सिस्टम में के वरी अहिड़ा बि फंक्शन्स आहिनि त इहो वरी असांजो ब्रेन सां बि वास्तो रखी सघे थो। हाणे असां ही जेको सिलेक्ट कया आहिनि इन जी लॉजिक खे सम्झणो पवंदो त पेरिफेरल नर्वस सिस्टम हिकु त स्पाइनल कॉर्ड जे ज़रिए बि एक्शन्स या टास्क का परफॉर्म करे सघे पियो। ॿी वरी सिचुएशन इहा आहे त ब्रेन खां बि इहो कंसेंट या ऑर्डर वठी सघे थो, पर इन में शर्त इहो हूंदो त जेकॾहिं ब्रेन खां वठे पियो त ही टे पार्ट्स पाण में कोऑर्डिनेट करे उन टास्क खे कंप्लीट कंदा या उन शइ खे पूरो कंदा, या वरी सिर्फ़ ऐं सिर्फ़ स्पाइनल कॉर्ड ऐं पेरिफेरल नर्वस सिस्टम पाण में कोऑर्डिनेट करे उन टास्क खे पूरो कंदा। त असां जॾहिं इन जे पार्ट्स ते अचूं था त असांखे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी त ब्रेन खां कहिड़े क़िस्म जी कंसेंट वठिबी, स्पाइनल कॉर्ड कहिड़ी कंसेंट ॾींदो या कहिड़े सिचुएशन में कोऑर्डिनेट कंदो। त वॉलंटरी फंक्शन्स हिकिड़ा अहिड़ा फंक्शन्स आहिनि जंहिंमें असांखे सेंट्रल सिस्टम खां इजाज़त वठण जी ज़रूरत आहे या उन खां ऑर्डर वठण जी ज़रूरत आहे। जॾहिं असां सेंट्रल नर्वस सिस्टम खां इजाज़त वठूं था यानी उहो असां ब्रेन खां इजाज़त वठूं था,
उन ब्रेन में असांजो ही जेको टिनी जो कमु आहे बि थी सघे थो। उन खां बाद असां इन में ॿी हिकिड़ी पॉइंट ॾिसंदासीं कि असांजा वरी अहिड़ा फंक्शन्स आहिनि जेके इनवॉलंटरी फंक्शन्स आहिनि। इन में सिंपल एग्ज़ाम्पल इहो आहे त अचानक सां असां वेठा आहियूं, उते मच्छर चक पातो अचानक में, त उनखे असां जल्दी परे पिया कयूं। इहा हिकिड़ी अहिड़ी इमरजेंसी सिचुएशन आहे जंहिंमें असां सेंट्रल नर्वस सिस्टम सां राब्तो न कंदासीं। हाणे जीअं मां अॻु में हिकिड़ो कोट कयो त जेकॾहिं असां बॉर्डर ते वेठा आहियूं, ॿिए पासे खां असां ते हमिलो थिए थो, त उते जवाबी उन सिचुएशन ऑन द स्पॉट असांखे जवाबु ॾियणो आहे। असां पंहिंजे आर्मी हेडक्वार्टर खे इंफॉर्म न कंदासीं त या उन खां असां इजाज़त न वठंदासीं त असां हिन ते जेको आहे हमिलो कयूं या न कयूं। असांखे उन सिचुएशन में उनजो डिफेंस करिणो आहे। डिफेंस करण जे दौरान असां इहे वरी सिग्नल्स हेडक्वार्टर ॾे बि मोकिलींदासीं त असांखे जेको आहे हीअ इमरजेंसी सिचुएशन पेश आई, असां हुनजो हीउ जवाबु ॾिनो आहे, वधीक तव्हां जेको असांखे ऑर्डर कयो। त असां छा कयोसीं, जल्दी में उन मच्छर खे परे करे छॾियोसीं। उन खां बाद असांखे सेंट्रल नर्वस सिस्टम वरी चए पियो त ॾिस त इहा जेका असांखे हिते चक मच्छर पातिया आहिनि, जो डैमेज केतिरो थियो। त असांजो इहो छा पियो कर, ब्रेन वरी उनखे ॿीहर चेकिंग वग़ैरह जे लाइ सेंट्रल सिस्टम ॾे रेफर पियो करे, या सेंट्रल सिस्टम असांखे ऑर्डर पियो ॾे। इन्हनि सिचुएशन्स में असां हिन ॿिन्ही जो इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे जेका असांजी हिन में वॉलंटरी अचे पई, त ही वॉलंटरी खे वरी ॿीहर मां सिलेक्ट पियो कयां त ही 3 पार्ट्स असांजा हिसो पिया वठनि। कहिड़ा वॉलंटरी एक्शन जेके असांजा आहिनि, मां जेकॾहिं मूंखे सेंट्रल सिस्टम चवे पियो त ही किताब जेको बेंच ते पियो आहे मां इहो खणां, सेंट्रल नर्वस सिस्टम मूंखे इहो पियो चवे त हिन बोर्ड ते मां हिन 3 पार्ट्स खे सर्किल कयां। त हाणे इहो छा हुयो, मुंहिंजे सेंट्रल नर्वस सिस्टम जो ऑर्डर हुयो, कंहिंखे ऑर्डर हुयो, मुंहिंजे हथ खे ऑर्डर हुयो त मां हिन 3 शयुनि खे सर्किल करे तव्हांखे ॿुधायां। इम्प्लीमेंटर हथ हुयो, ऑर्डर पियो ॾे मुंहिंजो सेंट्रल नर्वस सिस्टम ब्रेन। हाणे ही वरी छा पियो करे, इन जॻह ते स्पाइनल कार्ड कोऑर्डिनेट पियो करे। वॉलंटरी फंक्शन जो उहो मैसेज स्पाइनल कार्ड ॾे वञे पियो, स्पाइनल कार्ड हिन खां ऑर्डर वठे पियो, वरी साॻियो मोटाए मुंहिंजे हथ ॾे ऑर्डर मोकिले त तोखे हीउ कमु करिणो आहे। त इन में छा पियो थी वञे, मुंहिंजी आॾो सिचुएशन आई त मूंखे बोर्ड ते लिखणो आहे, इहो मुंहिंजे सेंस गेन कयो, इहा इंफॉर्मेशन मां पंहिंजे सेंट्रल नर्वस सिस्टम ॾे मोकिली त इहो कीअं थो कमु करे। सेंट्रल नर्वस सिस्टम मुंहिंजे हथ खे ऑर्डर कयो त तूं हिन तरीक़े सां टास्क पूरो कर, मां उहो पूरो कयो। त इहो असांजो टिनी जो वरी कोऑर्डिनेट थो थी वञे। उन खां बाद वरी असांजो जेको वॉलंटरी आहे, वॉलंटरी में सिर्फ़ु असां स्पाइनल कार्ड खे, हीअ मां एरो लॻायां पियो, ॿिनि जी आहे, हिकु स्पाइनल प्लस वॉलंटरी। हाणे इनवॉलंटरी थी वियो। हाणे इनवॉलंटरी जेके फंक्शन्स थियनि पिया, इन्हनि खे असां चवंदा आहियूं बिल्ट इन प्रोग्राम्ड, या इनखे ॿियो को बि नालो ॾेई छॾियो। इहे असांजे सिस्टम में इन तरीक़े सां प्रोग्राम्ड शयूं आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल, मूंखे बुख थी लॻे त उहा ऑटोमेटिक मूंखे फील थी थिए। उहा कीअं थी फील थिए, असांजो ब्रेन उन खे कंट्रोल पियो करे, ॿुधाए पियो त हाणे मूंखे काॾे वञिणो आहे, मूंखे वञिणो आहे किचन ॾे। त
त इन में असांजो अचे पियो ब्रेन जो सेंट्रल जो। हिन में सिचुएशन कुझु चेंज आहे जेका असांखे ऑन द स्पॉट पूरी करणी आहे। इन में ॿ सिचुएशन्स थी सघनि थियूं। हिकिड़ी इहा सिचुएशन त मां मशर खे परे थो कयां, ॿी सिचुएशन इहा त मूंखे बुख लॻे थी, उन जो सिस्टम ऑटोमेटिक कंट्रोल थिए। हिकिड़ो त मां वयमि किचन ॾे खाधो, इहो माना सॼो हिकिड़ो प्रोग्राम्ड कमु थी वियो ऐं हिकिड़ो सिस्टमेटिक कमु थी वियो जेको ब्रेन सां रिलेटेड आहे। पर हिते बिना ब्रेन जे कहिड़ियूं सिचुएशन्स आहिनि उन्हनि खे असां इन ॿिनि सिचुएशन्स में डिस्कस कयूं पिया। हाणे हिकिड़ी असांजी आहे सिंपथेटिक सिचुएशन जंहिंमें असांजो ब्रेन ऑटोमेटिक फंक्शन करे पियो। असां छा कयो, असां बीठा आहियूं या रस्ते सां वञूं पिया, ॾिठोसीं साम्हूं शींहुं अची वियो, असांजी समूरी जेका बॉडी आहे उहा एक्टिव थी वई। हाणे इहा बॉडी जेका एक्टिव थी वई उन में असां हिकु त ब्रेन जो कमु बि थींदो, ॿियो असांजो इमरजेंसी कमु बि थींदो। इमरजेंसी कमु कहिड़ो थो थिए, मिसाल जी तौर ते असांजो जेको साह जो सिस्टम आहे, ब्लड प्रेशर आहे, असां जा जेके हवास आहिनि उहे एक्टिव था थी वञनि। त जेके अहिड़े क़िस्म जा फंक्शन्स थियनि था उहे असांजा सिंपथेटिक में ईंदा। त असांजे आॾो हिकिड़ो सरप्राइज़ड को अचे पियो सिचुएशन, त असां सरप्राइज़ में छा थींदा आहियूं, शॉक्ड थी वेंदा आहियूं ऐं असांजी समूरी बॉडी जेका आहे एक्टिव थी वेंदी आहे। इवन असांजा इंटरनल जेके पार्ट्स आहिनि, त जेके असांजा इंटरनल ऑटोमेटिक पार्ट्स आहिनि उनखे कंट्रोल केरु थो करे, स्पाइनल कार्ड थो करे। त असांजो जो अखियूं जेके आहिनि ऑटोमेटिक ईअं उन जे तरफ़ अटेंशन में अची वेंदियूं। उन खां बाद असांजो हार्ट बीट जेको आहे उहो वेरी थी वेंदो, उहो चेंज थी वेंदो। उन खां बाद असांजो जेको खाधे जो सिस्टम आहे उन ते बि उन जो असरु थी वेंदो। उन खां बाद असांजा खोड़ सातरा ॿिया जेके फंक्शन्स आहिनि परफॉर्म थींदा उन इमरजेंसी सिचुएशन में, उनखे असां सिंपथेटिक में आणींदासीं। त अहिड़ा इमरजेंसी जेके ऑटो थी वञनि। उन खां बाद असांजो आहे पैरासिंपथेटिक। हाणे पैरासिंपथेटिक असांजा अहिड़ा फंक्शन्स बि थी सघनि था जीअं असांखे उन्हनि में का घणी न हुजे ऑटोमेटिक सिस्टम जी। असां सुम्ही पिया आहियूं, असांजो ऑटोमेटिक हले पियो दिलि जो सिस्टम, साह जो सिस्टम, ब्लड प्रेशर आहे, उन्हनि खां बाद अखियुनि जो सिस्टम आहे या ॿियो जेको इन सां रिलेटेड आहे फंक्शन, उनखे वरी उहो पाण ख़ुदि कंट्रोल करे पियो। उन में कुझु अहिड़ियूं शयूं अचे पियूं वञनि जेकी पैरासिंपथेटिक में पियूं वञनि, जंहिंमें असांजी न इमरजेंसी सिचुएशन आहे न ॿी का सिचुएशन आहे, यानी रिलैक्स्ड सिचुएशन आहे। त उन में असांजो इहो ऑटोमेटिक जेको सिस्टम हले पियो उहो असांजो पैरासिंपथेटिक में थी वेंदो। हिन समूरे डायग्राम खे सम्झण जे लाइ कहिड़ियूं शयूं फंक्शन पियूं कनि, कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत आहे, कहिड़ो मटीरियल घुरिजे, उन में असांजो आहे सेल। ही जेको सेल आहे नर्वस सिस्टम जो सेल असांजे बॉडी में तमामु ईअं सम्झे सभिनी खां वधीक डिघो आहे, लेंदी आहे लेंथ में। इन में बि साॻा आहिनि पार्ट्स। न्यूक्लियस अथसि, न्यूक्लियस सां गॾु उन जा ही वरी ॿिया एक्सटर्नल पार्ट्स आहिनि। त हिन जो जेको मेन आहे उहो ही आहे। ही उन जा पेरिफेरल पार्ट्स बि ईअं खणी असां चऊं त हिन खे असां चवंदा आहियूं एक्सन्स। हे असांजो एक्सन आहे जेको कनेक्ट करे पियो। ही उन जा ॿिया वरी फाइबर्स आहिनि जेकी ॿिए सेल सां कनेक्ट थियण में हेल्प कनि पिया। उहे कीअं हेल्प कंदा, हिते असांजो वरी ॿियो हिकु
न्यूक्लियस ठहे पियो। हाणे ही जेके आहिनि असांजा सिनेप्सिस, ही जेके हिन सां कनेक्ट थियनि पियूं, इहे असांजूं कहिड़ियूं आहिनि? सिनेप्सिस आहिनि। ही सिनेप्सिस कंहिंसां थियूं अटैच में अचनि? डेंड्राइट सां थियूं कनेक्ट थियनि। त जेका डेंड्राइट आहे उहा सिनेप्स सां कनेक्ट थिए पई ऐं उन तरीक़े सां हिन सेल जो मैसेज हिन सेल ताईं वञी पहुचे थो। वरी ही सेल जेको आहे एक्सन जे ज़रिए, हिन जे ज़रिए वरी ॿिए सेल ताईं पहुचाए थो। वरी ॿियो सेल न्यूक्लियस सां कनेक्टेड आहे, वरी एक्सन्स, अहिड़े तरीक़े सां इहो कमु करे पियो। अच्छा, हिन में असां इनखे थोरो कंप्यूटर सां कहिड़े तरीक़े सां इहो कंपेयर कंदा आहियूं? इन जो वरी ॿियो रीज़न इहो बि आहे त जॾहिं ही एक्सन्स मां मैसेज क्रॉस करे पियो त इन में बि असांजा चार्जिस पास कंदा आहिनि, पॉजिटिव चार्ज, नेगेटिव चार्ज। त जॾहिं उहा चार्ज पाण में कोऑर्डिनेटेड ऐं बैलेंस्ड तरीक़े सां मूव करे पई त असांजो उतां मैसेज क्रॉस थिए पियो सिग्नल जी सूरत में, इंफॉर्मेशन जी सूरत में। जीअं वायर मां असांजो को बि मैसेज ट्रांसफर थींदो आहे। त हिन समूरे नर्वस सिस्टम खे असां नर्व सां कंपेयर कंदा आहियूं। ही हिकु नर्व सेल आहे जेका हीअ समूरी कनेक्टिविटी ठहे पई ऐं हिन सॼे सिस्टम खे कोऑर्डिनेट करे पई। ऐं हिननि में वरी असांजा ॿिया क़िस्म थी पिया वञनि। हिकिड़ा अहिड़ा जेके आहिनि सेंसरी नर्व्स। सेंसरी नर्व्स याने अहिड़ियूं नर्व्स जेके सेंसिस मां इंफॉर्मेशन खणी ब्रेन ॾे पियूं वञनि। मिसाल जे तौर ते नोज़ आहे, उन खां बाद आई आहे। त इहे असांजा सेंसिस जा हिकिड़ा ऑर्गन्स आहिनि। इन्हनि ॾांहुं मैसेज काॾे पियो वञे? ब्रेन ॾे पियो वञे। उन खां बाद ब्रेन मां वरी जेको मैसेज अचे पियो उहो अचे पियो मोटर नर्व्स ॾे। मोटर नर्व्स जो मैसेज कंहिंजे पासे थो वञे? इहो वञे पियो मसल्स ॾे। ब्रेन वरी कंहिं ॾे मैसेज थो मोकिले नर्व ॾे। फॉर एग्ज़ाम्पल, मां आवाज़ थो ॿुधां, इहा हिकु नर्व खणी वई ब्रेन ॾे। उन खां बाद वरी ब्रेन मसल ॾे मोकिलींदो मैसेज त तोखे कहिड़ो कमु करिणो आहे। फॉर एग्ज़ाम्पल, मां हिते ई बीठो आहियां, असां पंहिंजे माहौल में जेकॾहिं ॾिसूं आज़ान स्टार्ट थी वियो आहे त असां ॻाल्हाइण खे चुप करे छॾींदा आहियूं, बसि करे छॾींदा आहियूं, साइलेंट थी वेंदा आहियूं ऐं ॿिए खे बि चवंदा आहियूं हिकिड़ो मिंट बीह। त इहो यानी छा हूंदो आहे त असां कननि सां ॿुधोसीं, ब्रेन ॾे वियो, उनखे एनालाइज़ कयो ऐं उन ब्रेन छा कयो? असांजे वात जे मसल्स खे ऑर्डर कयो त चुप थी वञ, ॻाल्हाए न। त इन जो एग्ज़ाम्पल हिकु इहो बि आहे। ॿियो वरी इन में मिक्सड हूंदो आहे। ही ॿ क़िस्म थी विया, पर हिकु टी अहिड़ी बि हूंदी आहे जंहिंखे असां सिंपल जेको आहे टर्मिनोलॉजी खां हटी करे चऊं, उहा मिक्सड हूंदी आहे, जेका अक्सर स्पाइनल कार्ड सां रिलेटेड बि कई वेंदी आहे। त स्पाइनल कार्ड मां मैसेज ब्रेन ॾे बि वञे थो, ब्रेन जो मैसेज जेको आहे वरी उन पासे ॾे बि अचे थो, यानी जेका ॿिन्ही जो फंक्शन परफॉर्म थिए पियो। हिकु त उन मां इंफॉर्मेशन अचे पई, ॿी वरी उन मां इंफॉर्मेशन वञे पई। त अहिड़े सिस्टम जा ही नर्व्स आहिनि जेके हिन सॼे डायाग्राम खे कोऑर्डिनेट कनि था। इन्हनि जे ज़रिए उहो फंक्शन परफॉर्म थिए पियो ऐं असांजी बॉडी जो जेको मैसेज आहे ट्रांसफर थिए पियो। ऐं असांजो जेको सिंपल इहो सवाल ज़हन में हूंदा, एॾो स्पीड छो थो थिए या एॾी स्पीड सां छो थी इहा मैसेज ट्रांसफर थिए? असां टच बि अञा मशीना कयूं त असांजो मैसेज उते थो पहुचे, वरी उन खां उहो वरी जेको आहे एक्शन बि परफॉर्म थो थी वञे। त इहो यादि रखी छॾिणो आहे असांखे, जॾहिं असांजो मैसेज चार्जिस जे सूरत में। चार्जिस कहिड़ियूं हूंदियूं आहिनि? हिकिड़ी नेगेटिव चार्ज, ॿी पॉजिटिव चार्ज। त पॉजिटिव ऐं नेगेटिव जेके चार्जिस हूंदियूं आहिनि उन्हनि जी स्पीड
असां लाइट सां कंपेयर कंदा आहियूं त ॾिसो असांजी लाइट आहे बटन असां ऑन बि मसी कंदा आहियूं उते वञी बल्ब ॿरी वेंदो आहे, हीअ लाइट ॿरी वेंदी आहे। त इन्हनि जी स्पीड ईअं ई तेज़ आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो हिकु इन सां कंपेयर न पियो कयो वञे, सिर्फ़ु ॿुधायो पियो वञे त जॾहिं असांजी चार्जिस आहिनि त चार्जिस जे सूरत में एतिरो स्पीड में कमु थींदो, पॉज़िटिव नेगेटिव चार्ज। हाणे हिन जी जेका सेंट्रल पॉइंट आहे उहा पॉज़िटिव, उन जे ॿाहिरां नेगेटिव हूंदी आहे। इनखे असां वरी डिटेल में न पिया वञूं त इहे कीअं था फंक्शन कनि, छो थो थिए, त इहो वरी असांजो इनशाला मैट्रिक जी लेवल में थींदो। फ़िलहालु जेको हिन जो समूरो कंक्लूजन हुयो उहो एसी ताईं हुयो ऐं उमेद त तव्हांखे बि सम्झ में आयो हूंदो। महिरबानी।